अस्सलाम वालेकुम मां आहियां अब्दुल क़य्यूम। दोस्तों दुनिया दिलचस्प आहे। हिते रोज़ानो दिलचस्प ऐं अजीब वाक़ियात थींदा रहंदा आहिनि। हिन वीडियो में तव्हांखे मुख़्तसर पर दिलचस्प ऐं अजीब ख़बरूं ॿुधाईंदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। तव्हां दुनिया में थुल्हा ऐं सन्हा माण्हू ॾिठा हूंदा, पर अॼु तव्हांखे अहिड़ी छोकिरी ॾेखारियूं था जंहिंजी चेल सभिनी छोकिरियुनि खां सन्ही आहे। हिन छोकिरी जो नालो आहे सोमोनीग। 23 सालनि जी हिन छोकिरी जो चवणु आहे त हिन जी चेल 13.7 इंच जी आहे। हिकु आम माण्हू जी चेल या कमर 37 इंच जी थिए थी, पर हिन जी सन्ही चेल माण्हुनि खे हैरान करे छॾियो। दोस्तों हिन छोकिरी जो चवणु आहे त मूंखे का बीमारी न आहे, चङी भली आहियां ऐं का सर्जरी बि न कराई आहे, पर कुदरती तौरु सन्ही चेल आहे। हिन छोकिरी जूं तस्वीरूं इंस्टाग्राम ते वायरल थियल आहिनि। दोस्तों अमेरिका में हिकु अहिड़ी जॻह आहे जिते रहनि था आम माण्हू था, पर तक़रीबन हर घर में हवाई जहाज़ आहे। हीउ इलाइक़ो कैमरून एयर पार्क जे नाले सां मशहूरु आहे। हिते तव्हांखे कार सां गॾु हवाई जहाज़ बि पार्किंग में मिलंदो। हीअ कॉलोनी ॿी जंग अज़ीम में उन वक़्त जे पायलटनि आबाद कई, जंहिंखां बाद उन्हनि पायलटनि जूं औलादूं ऐं जहाज़नि जा शौक़ीन माण्हू हिते रहनि था। हिते हर घर में हिकु ज़ाती जहाज़ आहे, जंहिं सबबु हितां जा रोड बि कुशादा ठाहिया विया आहिनि, जीअं जहाज़ ऐं गाॾियूं गॾु हली सघनि। उतां जा माण्हू रोड मां ई रनवे जो कमु वठनि था। दिलचस्प ॻाल्हि हीअ आहे, हितां जा रहाकू दफ़्तर बि जहाज़ ते वञनि था। हर घर में नंढा नंढा जहाज़ नज़र अचनि था। कराची नाले सां एतिरी कावड़ छो? दोस्तों भारतीय शहर बम्बई में हिकु बेकरी ते हिंदू था पसंदनि फ़क़ति इन करे हमिलो कयो त उन बेकरी जो नालो कराची बेकरी हुयो। इंडिया टाइम्स मुताबिक़ 1947 में सिंध मां लॾे आयल शख़्स 1953 में कराची नाले सां बम्बई में हिकु बेकरी ठाही। शिवसेना तंज़ीम वारनि जो चवणु आहे त हिन बेकरी जो नालो पाकिस्तान सां मुहबत जो इज़हार आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, पाकिस्तान ऐं इंडिया जा हालात हमेशह गड़बड़ रहिया आहिनि। इंडिया जा कुझु माण्हू पाकिस्तानी शयुनि खे तासुब जी नज़र सां ॾिसनि था, जंहिं सबबु हिन बेकरी ते हमिलो बि कराची नाले करे थियो। आख़िरकार बेकरी जे मालिक मजबूर थी कराची नालो लाहे छॾियो। अजीब माण्हू आहिनि यार। असां वटि कराची में सालनि खां बम्बई बेकरी हले थी, पर को बि मसइलो न आहे, पर इंडिया वारनि जी शायदि दिलि नंढड़ी आहे। दोस्तों अॼुकल्ह नौजवाननि में घरां भॼी करे शादी करण जो रुझान वधी वियो आहे, पर इंडिया में हिकु अजीब वाक़ियो पेश आयो आहे। डेली पाकिस्तान जी ख़बर मुताबिक़ इंडिया जी रियासत उत्तर प्रदेश में हिकु छोकिरी 4 छोकिरनि सां हिकु ई वक़्तु भॼी वई, पर घर वारनि पकिड़े विधो। उन्हनि पंजनी खे पकिड़े ॻोठु आंदो वियो। पंचायत जे फ़ैसिले में तइ थियो त छोकिरी जी कंहिं हिकु छोकिरे सां इन्हनि मां शादी कई वञे। छोकिरी खां जॾहिं पुछियो वियो त तूं कंहिं सां शादी करणु चाहीं थी, त छोकिरी जवाबु ॾिनो, आऊं कंफ्यूज़ आहियां, इन सभिनी सां प्यारु कयां थी, कंहिंखे सिलेक्ट कयां। हालात खे नज़र में रखंदे पंचायत ॿीहर फ़ैसिले लाइ वेठी, जंहिंखां बाद फ़ैसिलो थियो त कुरानदाज़ी थींदी। जंहिं छोकिरे जो नालो कुणे में आयो उन सां छोकिरी जी शादी थींदी। आख़िरकार जंहिं छोकिरे जो नालो कुणे में निकितो उन जी शादी छोकिरी सां कई वई। दोस्तों पंहिंजी नौयत जो ही हिकु अजीब ऐं दिलचस्प वाक़ियो आहे त कुणे ज़रिए घोट तय करणु। आपने सबसे पहले घबराना नहीं है। इमरान खान सही चए थो, घबराना नहीं है। दोस्तों महांगाई सिर्फ़ पाण वटि न आहे, पाड़े वारा बि सूरनि में आहिनि। हिन वक़्तु इंडिया में पेट्रोल महांगो थियण ते अवाम जूं रड़ियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां एहतिजाज कयो वञे थो। इन दौरान दिलचस्प वाक़िया बि थी रहिया आहिनि। इंडिया जी रियासत मध्य प्रदेश जे शहर भोपाल में हिकु क्रिकेट टूर्नामेंट थियो। फाइनल मैच में हिकु खिलाड़ी खे मैन ऑफ दी मैच में 5 लीटर पेट्रोल इनाम तौरु ॾिनो वियो, जंहिंखे खिलाड़ी ख़ुशी सां क़बूलु कयो। यूक्रेन में वरी हिकु जोड़े पंहिंजो पाण खे हथकड़ी सां ॿधी छॾियो, जीअं रोज़ रोज़ जे झेड़े खां ऐं रिश्तो टुटण खां बचाए सघिजे। 33 सालनि जो छोकिरो एलेक्जेंडर ऐं 28 सालनि जी विक्टोरिया ॿई गॾु रहनि था। हिननि में रोज़ जो झेड़ो मामूलु बणियल आहे। सिर्फ़ु हिकु हफ़्ते में 10 चकर ब्रेकअप जी धमकी ॾियनि था, पर हिक ॿिए सां प्यार बि कनि था। आख़िरकार ॿिन्ही फ़ैसिलो कयो त हिक ॿिए सां हथकड़ी ज़रिए जुड़ी था वञूं, जीअं कंहिं बि झेड़े में हिक ॿिए खां जुदा न थी सघूं। हिन ॿिन्ही खे 1 महीनो थी वियो आहे, हिक ॿिए सां हथकड़ी ज़रिए ॿधल आहिनि। ही गॾु रहनि था, गॾु खाइनि था, गॾु सुम्हनि था, गॾु शॉपिंग ते वञनि था। इन्हनि जो इरादो आहे त रिश्ते खे बचाइण लाइ 3 महीना हथकड़ी ॿधल हूंदी। दोस्तों रिश्ते खे बचाइण जो ही तरीक़ो अनोखो आहे। हिननि जूं तस्वीरूं इंटरनेट ते वायरल थियल आहिनि। वॾनि शहरनि में अॼुकल्ह ऑनलाइन खाधो घुराइण जो रवाजु आम थी वियो आहे। कॾहिं कॾहिं बुख ज़्यादा लॻल हुजे, खाधो लेट पहुचे त पोइ कंट्रोल किथां थिए।
भारत में एक छोकरी जा बुख खां सावा तारा थी विया, पर ऑनलाइन घुरायल खाधो न पहुतो। जॾहिं डिलीवरी बॉय खाधो खणी आयो त हिन ऐं छोकरी विच में तलख कलामी थी वई ऐं हिक ॿिए खे मुक्का हणी ज़ख़्मी करे छॾियो। बाद में वरी पुलिस बि छोकरी खे ॿधी वई त बदतमीज़ी बि तूं कई आहे। छोकरी ऑनलाइन घुरायल खाधो त न खाई सघी, पर कुझु घड़ियुनि लाइ जेल जी दाल नसीब थियसि। इन मां सबक मिले थो त ऑनलाइन खाधो तॾहिं घुरायो जॾहिं बुख घटि लॻल हुजे, न त पेट जा कोवा तव्हांजो बि ब्लड प्रेशर हाई करे सघनि था। तव्हांखे असांजो ही मुख़्तसर दिलचस्प ऐं अजीब ख़बरुनि जो सेशन कीअं लॻो, कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा जीअं इनखे अॻियां बि जारी रखी सघूं। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।